हलानी मां ख़बर ॾींदा हलो त हलानी भरिसां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल दुर मोहम्मद बलादी जे उस्ताद गुलाम हसन बलादी पगारूं न मिलण खिलाफ नेशनल प्रेस क्लब हलानी पहुची मीडिया आॾो दाईंदे चयो त मुंहिंजी प्राइमरी स्कूल दुर मोहम्मद बलादी स्कूल में ड्यूटी आहे। मुंहिंजे स्कूल में हिन वक़्तु 150 खां मथे शागिर्द आहिनि। इन्हनि खे पढ़ाए रहियो आहियां, पर मुंहिंजी 7 सालनि खां वठी बिना जवाज़ पगारूं बंदि कयूं वयूं आहिनि। मां मिसकीन गरीब आहियां, मुंहिंजो गुज़र सफ़र तमामु ॾुखियो गुज़रे पियो। हिन वधीक चयो त हिन महांगाई जे दौर में पगारूं बंदि मथां ईद आई, मूंखे कुझु बि सम्झ में नथो अचे त मां छा करियां। हिन तालीम जे वज़ीर ऐं सेक्रेटरी तालीम खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द मुंहिंजूं पगारूं जारी कयूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।